हिन धरती ते मुझे आदम बच्चा जड़िया हाँ हिन धरती तो आदम बंद करे वनी मक्के में काबो ठायो अरे हिन धरती ते आदम के पुत्र जावा उन पुत्र मां हिक पुत्रन में हिकरे जो नालो सिंदूर के बेजो नालो हिंदुर हिन सिंधु धरती पे अल्लाह जे तरफ का हिन पूरी कायनात में कई धरती जे खिते पे पीरो पीरो अल्लाह जो वही ना आयो जे वही आयो तो पीरो पीरो वही रब जो राम तो सिंधु धरती 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 वाह 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 सुभान अल्लाह भाईजान हिन कायनात में अल्लाह जी जात के हिन धरती के कई भी टुकड़े पे पीरो पीरो सजदो न देवा जे रब करीम के पीरो पीरो सजदो देवा तो वो सिंधु धरती पे देवा अरे इन कायनात में सिंधु कायनात की धरती पे कई भी कुंड कुछ में आजान अमल ना आया जे अमल आजान ना आया तो सिंधु धरती पे आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत आदम अलैहिस्सलाम जी लथो हेठ धरती ते जबल जंगल पानी डंडो दरिया तलाब वरी ॿिया काथे वारिया सा थर अकेलो जो हेठ लथो हिते इंसान हुयो उनखे वहशत आला हज़रत इमाम अहमद रज़ा खान हिलियतुल औलिया जे किताब जे हवाले सां लिखियो आहे नज़ल आदम बिल हिंद वस्तौहश फनज़ल जिब्रील फनादा बिल अज़ान जेॾीमहिल लल्ह परेशान थियो हर तरफ जंगल जानवर हर तरफ बन जबल पानी तलाव डंडू अल्लाह जो नबी हुयो पर उनके वहशत थी परेशान जो हरीकन गुजरी जिब्रील लही अचे बरसा भी पंहिंजे कलनि ते हथ रखे चवण लॻो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर इहा आज़ान जो आवाज़ हिन कायनात में जेकर कई धरती पे अवल गूंजो आहे तो वा सिंधु धरती सुभान अल्लाह पुछो न मां पंहिंजे सिंधु धरती सां मोहबत कयां सिंधु धरती जो अवल मज़हब बि इस्लाम आहे आखिर मज़हब बि इस्लाम पर हाणे कई साज़िशुनि तौर ते सिंधी नौजवाननि खे इस्लाम खां बरगलायो पियो परे कयो पियो खोड़ नौजवान तव्हांखे मिलंदा भाई असांजो छा वञे मोहम्मद अरबी सां उहो अरबी नबी हो असांजो छा वञे क़ुरान सां असांखे पंहिंजी गीता पई आहे असां वटि पंहिंजा वेद पिया आहिनि असां उन्हनि खे पढ़ंदासीं असांजो खोट क़ब्र आहे क़ुरान सां पर यार असां कॾहिं बि अहिड़े तुंहिंजी ॻाल्हि खे क़बूल कोन कंदासीं हिकिड़ी रन पई चवे त इहो क़ुरान न आहे अरबनि जो क़ौमी तरानो आहे जेॾीमहिल डॉक्टर कादर बख्शी पंहिंजे पुट जे ऑपरेशन जे दौरान क़ुरान हलरायो उनजे नंढड़े पुट हलरायो आहे हू बि क़ौम परस्त आहे असां अहिड़े क़ौम परस्तनि खे सलाम था कयूं ऐं असां अहिड़नि क़ौम परस्तनि जी हिमायत बि कयूं था असां अहिड़नि क़ौम परस्तनि सां गॾिजी पंहिंजे सिंध जे लाइ जिदोजहद बि कंदासीं बेशक बेशक भाईजान एक औरत जेका रोल बेपर्दा परावन पंहिंजनि मर्दनि जो फ़र्क़ु न करे उहा पई चवे त डॉक्टर कादर बख्शी छो हिन पंहिंजे पुट जे आॾो क़ौमी तरानो अरबनि जो क़ौमी तरानो पढ़ाई माना क़ुरान अरबनि जो क़ौमी तरानो ये सिंध जा माण्हू ऐं सिंध जूं छोकिरियूं वो जरे पुलिस थी खंबे खुदा जी ज़ात जो कसम दुख असांखे थिए थो छो त बेगैरत त ये पीअर ऐं मुड़ुस हा जेके वठी विया बाक़ी नंग त असांजा ॿेर नियाणियूं बि असांजूं ॻाइनि पर जे तव्हां अल्लाह जे रसूल ऐं क़ुरान खां फिरंदव त पोइ इज़त ई आहे भाईजान इन करे ॾींहों ॾींहुं सिंध जे अंदर हालात ज़ाहिरी बि ख़राब पिया थियनि ऐं दीनी तौर ते बि ख़राब पिया थियनि इन करे मुस्लमान आहियो जे पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जा सचा मुरीद आहियो पोइ पाण बि पढ़ो
पंहिंजे बचन खे पढ़ायो मस्जिदियूं आबाद कयो दीन सां ताल्लुक़ रखो इन में ही तव्हां असांजी कामयाबी आहे मुस्लमान आहियो पीराना पीर जा मुरीद आहियो त हुनजे जेको दीन आहे हुनजे नाने जो हुनजो तहफ़ुज़ त कयो उनजे लाइ उथी खड़ा त थियो बाक़ी साईं यारी काथे थी या काथे अॼु ताज़ी बिरयानी